वालेकुम नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में भली कार मैं तवंजी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं ईरानी सदर इब्राहिम रईसी जी पाकिस्तान आमद जे हवाले सां, जेको 3 ॾींहंनि जे दौरे ते पाकिस्तान पहुतो। ईरानी सदर इब्राहिम रईसी जी पाकिस्तान पहुचण ते भरपूर आजियां कई वई, खेसि गार्ड ऑफ ऑनर पिण पेश कयो वियो ऐं मुख़्तलिफ़ मामलनि ते वापार समेत सिक्योरिटी जे हवाले सां या दहशतगर्दी खे ख़तमु करण जे हवाले सां मुख़्तलिफ़ यादाशनि ते न सिर्फ़ मामलनि ते सयूं थियूं आहिनि पर केतिरनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल पिण कई वई आहे। ईरानी सदर जे मौक़े ते जिते लाहौर में आम मोकल जो ऐलान कयो वियो, अॼु उते हुन जे कराची पहुचण ते पिण आम मोकल जो ऐलान कयो वियो आहे। सिक्योरिटी जे इंतज़ामनि खे तमामु घणो सख़्तु रखियो वियो आहे ऐं वापार जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे, सीड़प जे हवाले सां ॻाल्हि कजे त ईरान ऐं पाकिस्तान में $10 अरब जे वापार ऐं इक़्तिसादी ज़ोन क़ाइमु करण ते पिण इतफ़ाक़ थियो आहे। अहम डेवलपमेंट्स आहिनि पाकिस्तान जा पाड़ेसरी मुल्कनि जे हवाले सां जेके तालुक़ात आहिनि। इन हवाले सां नवाज़ शरीफ़ पिण 5 ॾींहंनि जे दौरे ते चीन पहुतो, जिते अहम मुलाक़ातूं थियण जो पिण इम्कान आहे। मजमूई तौर ते पाकिस्तान जा पंहिंजे पाड़ेसरी मुल्कनि सां लाॻापनि जे हवाले सां जेको अहम दौरो आहे, इन जे असरनि जे हवाले सां, सीड़पकारी जे हवाले सां या जेका मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हि ॿोल थींदी उन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ अॼोके प्रोग्राम खे असां तरतीब ॾिनो आहे। इन में ॻाल्हाइण जे लाइ मूंखे सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज़ निगार शाहीन कुरैशी साहब ज्वाइन कयो है। शाहीन साहब वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। शाहीन शुक्रिया साहब, सबीन क्या साहबा। कहिएगा, बड़ा अहम दौरा ईरानी सदर का आज पाकिस्तान का, क्या कैसे देखते हैं इन हालात में, जबकि इस वक्त ईरान का जो तकरार आपने अभी देखा कि इसराइल के साथ और दूसरे सारे मामलात, ऐसे मामलात में ईरानी सदर की पाकिस्तान आमद को आप कैसे देखते हैं? देखिए, ग्लोबल तनाज़र में जब इसराइल और ईरान के माबैन जो ये एक दूसरे के ऊपर हमले की बातें हुई जी, तो वो पूरी आलमी नज़रें जो हैं वो ईरान और पाकिस्तान के दौरे पे जो उनके सदर आए हैं डॉक्टर साहब, तो उनका बहुत अहमियत का हामिल दौरा है, क्योंकि इससे कबल ही अमेरिका ने गुज़िश्ता दिनों जो हमारे हमने कुछ फरोख्त किए थे शेल्स वगैरह और कुछ चीज़ें जो कि बाद अज़ां यूक्रेन के अंदर चली गई। दर हकीकत तो पाकिस्तान ने वो रिपोर्टेडली जो है अमेरिका को दी थी, लेकिन बाद में जब उनका बरामद होना या इस्तेमाल होना वहाँ यूक्रेन में हुआ तो उसको तनाज़ा बनाया गया था। लेकिन अब जो सूरत हाल हुई वहाँ पर उसके बाद 4 अफराद की गिरफ्तारी की गई जनवरी में, तो अब उसको फरवरी भी गुजर गई, मार्च भी गुजर गई, अब अप्रैल में उसे छेड़ा गया कि 4 पाकिस्तानी उसके अंदर थे और फिर उन अफराद और कंपनियों को पे पाबंदी लगाई गई ईरानी सैंक्शंस के तसलसल में कि हमने जैसा कि पाकिस्तान ने को मुलव्वस करने की कोशिश की गई। तो दफ्तर खारजा ने उसकी बिलाशुबा तरदीद की, लेकिन उससे ये इशारा मिल गया कि जो पाक ईरान गैस पाइपलाइन है उस पर जो गुज़िश्ता 10 साल के लगभग, क्योंकि 5 साल एक गुजर गए, 5 साल नवाज हुकूमत के और 3.25 साल इमरान हुकूमत के और 16 माह जो हैं शहबाज शरीफ की हुकूमत के, तो 20 साल में कोई पेशरफ्त नहीं हुई, जो कि पाकिस्तान का एनर्जी क्राइसिस और जो भी एक्सपोर्ट को बढ़ाने के हमारे टारगेट हैं कि हम इक्तिसादी बहरान को हल करके इक्तिसादी बहाली कैसे इस मुल्क में लाएं, तो मैं ये समझता हूँ कि उसमें हमारे एनर्जी की पॉलिसी और एनर्जी का बहरान हल करना सर फहरिस्त है। लेकिन अमेरिका की जानिब से हमारे ऊपर ये दबाव है, जबकि इंडिया को वो न्यूक्लियर जो है पावर के जो है फैसिलिटीज देता है और पाकिस्तान को नज़रअंदाज करके लिप सर्विस करते हैं। तो ये दबाव तो इस तरह से भी बढ़ता गया कि इमरान खान की हुकूमत में सीपैक भी रुक गया, फिर चाइना ने जो है ईरान और सऊदी अरब के माबैन और मिडल ईस्ट के अंदर ओवरऑल जो है ऐसी सिफारती पेशकदमी की कि जिससे अमेरिका ने बड़ी एम्बेरसमेंट और अपने आप को पीछे महसूस किया, और जिसकी वजह से पाकिस्तान के ईरान और सऊदी अरब के दरमियान जो एक रुकावट होती थी ताल्लुकात की, वो भी दूर हो गई। लेकिन इसके ही नतीजे में अमेरिका ने जो एम्बेरसमेंट फील की उसमें इंडिया को आगे बढ़ाने और खित्ते का एक लीडर और लीडिंग पावर बनाने के जिस एजेंडे पर अमल दरामद शुरू किया, उसमें पाकिस्तान जो है बाहर है
اور پاکستان کے لیے ایران کے ساتھ تعلقات کی ضرورت اس لیے بھی بہت زیادہ اہم ہے کہ ایک تو اسرائیل کے تناظر میں بھی ایران نے میسج دیا ہے کہ وہ عالمی طور پر کوئی تنہائی کا شکار نہیں ہے اور مسلم امت میں سے بھی جو ہے ایران کے ساتھ اقوام ہیں. لیکن دوسری طرف اگر ہم ایک اور چیز کا دیکھیں، جائزہ لیں، تو ایک بارڈر پہ افغانستان کے ساتھ ہمارے مخاصمانہ تعلقات چل رہے ہیں اور جارحیت ان کی طرف سے ہوتی ہے، دوسری جانب ہمارے تعلقات مغربی بارڈر پہ بھی ٹھیک نہیں ہیں. تو اب انڈیا سے بھی ہمارے تعلقات میں آگے امید کم ہی نظر آتی ہے کہ آنے والے انتخابات میں تاثر یہی ہے کہ مودی کی حکومت آئے گی اور مودی کی حکومت کے دوران جو ہے کوئی تعلقات میں زیادہ اچھی پیش رفت کے امکانات جو ہیں وہ ماہرین نہیں دیکھ پا رہے. تو لہذا ایران کے ساتھ جو تعلقات ہیں اس کی عالمی سطح پر بھی افادیت بڑھتی ہے. پاکستان کا جو ہے انرجی کرائسس کا حل کرنا انتہائی امپورٹنٹ جو ہے عمل ہے، جبکہ یہ شروع میں ابتداً یہ گیس پائپ لائن جو ہے ایران، پاکستان اور انڈیا جانی تھی، لیکن انڈیا کے ساتھ تعلقات ختم ہونے کے بعد اب یہ ایران پاکستان گیس پائپ لائن بن چکی ہے اور اس کے لیے ہمیں انویسٹمنٹ کی بھی ضرورت ہے. لیکن اگر ہم اس کو پر عمل درآمد نہیں کریں گے تو ہم عالمی معاہدوں کی روگردانی کے باعث ہم 16 سے 20 ارب ڈالر کے اس خطیر رقم کے جو ہے جرمانوں سے بھی جو ہے دوچار ہو سکتے ہیں، جو کہ ریکوڈک وغیرہ کے جو ہمیں 12-14 ارب ڈالر کے جو ہے ایک عذاب سے ہم ماضی میں گزر چکے ہیں. تو میں سمجھتا ہوں کہ پاکستان شاہین صاحب یہاں بھی تو 17-18 ارب ڈالر جرمانے کا خدشہ تو برقرار ہے، جس کے لیے امریکہ نے تو بڑا واضح ایک میسج دے دیا ہے. تو پھر کیا ہوگا؟ دیکھیے، پاکستان کو ایک سابرن قوم کے طور پر کہ بھئی چونکہ ہمیں اپنے آپ کو دیوالیہ اور ختم نہیں کرنا ہے اور پاکستان کے عوام جو ہے اس طرح کی بندشوں اور اس طرح کی یک طرفہ پالیسیز کو امریکہ کی پسندیدگی کی نظر سے نہیں دیکھیں گے، چونکہ پاکستان کے اندر آلریڈی انرجی کا کرائسس ہے اور بجلی کی قیمتیں جو ہیں عوام کی پہنچ سے بہت دور جا چکی ہیں. تو پاکستان کے ایک ساورن قوم کے طور پر جو ہے ہمیں دیکھنا ہے اور یہ انگیج کر کے بتانا ہے امریکن حکومت کو اور انتظامیہ کو کہ پاکستان کے لیے یہ زندگی موت کا مسئلہ ہے اور چونکہ معاشی جو ہے بدحالی ہی کسی قوم کے لیے سب سے زیادہ نقصان دہ امر ہوتا ہے. تو چونکہ پاکستان کے عوام اس فیصلے اور اس دباؤ کو پسندیدگی سے نہیں دیکھیں گے تو لہٰذا پاکستان بھی ان دشوار معاشی صورتحال کا جو ہے متحمل نہیں ہو سکتا. لہٰذا ہمیں ہر صورت جو ہے اس طرح کے جو ہے معاملات سے بچنا ہے جس میں ہم 16-17 ارب نہ صرف جرمانے دیں گے بلکہ ہم مہنگی انرجی کے سورسز پر ڈیپینڈ کریں گے ان حالات میں. تو میں سمجھتا ہوں کہ پاکستان کو ایک ساورن قوم کے طور پر انگیج کرنا چاہیے اور اس کے اندر پاکستان کی مضبوط خارجہ پالیسی کی ضرورت ہے. جو میں ایک خدشہ محسوس کرتا ہوں کہ ہماری موجودہ خارجہ پالیسی کے جو اظہار ہیں وہ اتنے زیادہ سٹرونگ نہیں آئے جو کہ پیپلز پارٹی کے دور میں تصور کیے جا سکتے ہیں. اگر ماضی میں ذوالفقار علی بھٹو یا بی بی شہید کے دور پہ بھی دیکھیں تو ایک سابرن قوم کے طور پر، ایک ملک کے طور پر جو ہے جب ملک کے مفادات ہوں تو پھر جو ہے ایک مضبوط موقف لیا جاتا ہے اور اس کے لیے قوم کو بھی تیار کیا جاتا ہے. تو میں یہ سمجھتا ہوں کہ پاکستان اس دشوار سچویشن میں یہ ہمیں دیکھیے کوئی جو ہے دوستی نہیں ہوتی، یہ مفادات کے تعلقات ہوتے ہیں، سوٹیبلٹی کے ہوتے ہیں. اگر امریکہ کو انڈیا چائنا کو کنٹین کرنے کے ایجنڈے پر انڈیا کے لیے مراعات اور انڈیا کے لیے اس کے دورے معیار ہیں تو پاکستان کو بھی اسرٹ کرنا پڑے گا اور امریکن انگیجمنٹ امریکن سے کر کے انہیں بتانا پڑے گا کہ پاکستان کے لیے یہ انتہائی اہمیت کے حامل ہیں اور ورنہ جو ہے پاکستان میں شدید رد عمل جو ہے امریکہ کے خلاف جو ہے فضا بنے گی. اور ہمیں آلریڈی جو ہے اسرائیل کے معاملے میں پاکستان کے اندر امریکن اور یورپی اتحادیوں کے بارے میں عوام الناس میں کافی تشویش پائی جاتی ہے. شاہین صاحب، دہشت گرد تنظیموں پہ پابندی کے حوالے سے دونوں جانب سے جو ہے وہ اتفاق کیا گیا. دہشت گردی پاکستان کا سب سے بڑا مسئلہ ہے اس وقت، اس حوالے سے کیا کہیں گے؟ دیکھیے جی، دہشت گردی کا معاملہ جو ہے نا یہ اس کے اندر بھی اسٹیبلشمنٹ کا قصور ہے کہ جب
جو ہے سلیکٹڈ حکومت تھی اور اس وقت جو ہے بانی چیئرمین صاحب نے بغیر کسی پارلیمنٹ کی منظوری کے افغانستان کے بارے میں جو پالیسی اختیار کی، جس طرح ان کے غلامی کی زنجیریں توڑنے کی بات کی، جس طرح انہوں نے جو ہے طالبان کی رہائی کا یک طرفہ فیصلہ کیا، جس طرح جنرل فیض وہاں جا کے کابل میں چائے نوش کرتے رہے، تو میں سمجھتا ہوں کہ ان پالیسیز کے بعد پاکستان کے اندر جو ہے دہشت گردی کے واقعات میں اضافہ ہوا، اور الیکشن سے بہت پہلے جب یہ عمران کی حکومت ختم ہوئی تو ہم کئی پروگراموں میں یہ بتا چکے تھے کہ 2023 کے اندر جو ہے دوبارہ دہشت گردی کے واقعات بڑھ گئے، خودکش حملے بڑھ گئے، اور یہ بھی ہوا کہ جو ہے 8-9 حملے جو ہیں ایک مہینے کے درمیان خودکش حملے ہوئے، جس میں پشاور میں پولیس کے بہت سارے شہداء ہوئے، اور ہر جگہ پہ اس طرح کے واقعات دوبارہ سے جنم لے گئے. تو میں یہ سمجھتا ہوں کہ یہ ایک غلط پالیسی کے نتائج ہوتے ہیں، اور اس سے پہلے ہی جب ہم نے افغان مجاہدین کی پالیسی کی، یا ایک آمرانہ دور میں ضیاء الحق کے دور میں جہاد کی بات کی، یا دوسرے جو ہے آمرانہ دور میں مشرف کے دور میں ہم نے جو ہے وہ ہے جو ہم نے دہشت گردی اور کے خلاف جو ہے امریکہ کا ساتھ دینا اور انہیں اڈے دینے کا فیصلہ کیا، اس کے نتیجے میں پاکستان کی ایک ساورن حیثیت کو وہ نقصان پہنچا، اور دہشت گردی، اسلحہ سازی اور یہ تمام معاملات، منشیات، یہ تمام چیزیں بڑھ گئیں. اب آپ اگر دیکھیے کہ گزشتہ دنوں سے پاکستان کی اقتصادی بدحالی کی حالت یہ تھی کہ جب سے افغانستان میں تبدیلی آئی ہے کہ ہمارا ڈالر وہاں جاتا تھا، جو کہ نگران دور میں سلائٹلی کنٹرول کیا گیا تو ہمارے ڈالر کو استحکام بھی ملا. اسی طرح ہماری گندم ہم امپورٹ کرتے ہیں ڈالر خرچ کر کے، وہ وہاں چلا جاتا ہے. ہم ایڈیبل آئل خوردنی تیل لیتے ہیں، وہ سمگلنگ وہاں ہو جاتی ہے. چینی ہم نے امپورٹ کی کئی دفعہ، وہ سمگل ہو کے وہاں چلی جاتی ہے. تو پاکستان کے بارڈرز کے اوپر بھی جو ہے اسٹیبلشمنٹ کی ذمہ داری ہے کہ وہ ان چیزوں کو روکے، تاکہ پاکستان کی معیشت جو ڈرین آؤٹ ہو رہی ہے اس کا روکا جائے. لیکن ایک بات میں دہشت گردی کے حوالے سے ضرور کہوں گا کہ اب دہشت گردوں نے جو گزشتہ ایک ہفتے کے دوران 8 جو ہیں ہمارے کسٹم حکام کو شہید کیا ہے گولیاں مار کر، اس کا مقصد ہے کہ دہشت گردوں کا سمگلنگ کے اندر جو ہے بہت گہرا تعلق ہے، اور دہشت گرد جو ہیں وہ سمگلنگ میں ملوث تھے، جس کے باعث جب ہمارے کسٹم حکام نے سخت گیری کی پالیسی اختیار کی تو انہوں نے 4 ایک روز اور 4 ایک روز ہمارے کسٹم کے حکام کو شہید کیا. تو گزشتہ روز ایک آپریشن میں 10 کو جہنم واصل بھی کیا ہماری سیکیورٹی فورسز نے. لیکن میں یہ سمجھتا ہوں کہ چاہے وہ اسلحے کی سمگلنگ ہو جو کہ ہمارے ادھر جو ہے سندھ کے علاقوں میں اور جو ہے دیگر جو ہے جگہوں پہ سپلائی ہو رہا ہے، اسی طرح چاہے پاکستان کی معاشی بدحالی کے لیے سمگلنگ کا فیکٹر ہو، چاہے بلوچستان سے سمگلنگ کا فیکٹر ہو، میں سمجھتا ہوں کہ سمگلنگ میں اور جو ہے دہشت گردی میں کوئی سلسلہ ہے، کڑیاں ہیں، تو پاکستان ان دونوں صورت میں دہشت گردی کے بھی نقصانات سے فارن انویسٹمنٹ کے لیے ایک جو ہے اچھی ملک کے طور پر نہیں دیکھا جاتا، دوسری طرف اس کی معاشی بدحالی ہوتی ہے، اس کے ڈالر کی حالت بری ہو جاتی ہے. آلریڈی ہماری ایکسپورٹ کم ہے اور ہمارے پاس ڈالر کی کمی ہوتی ہے. تو میں یہ سمجھتا ہوں کہ پاکستان کو اس کے اوپر ایک قومی پالیسی اختیار کرنی چاہیے. قومی پالیسی کیا اختیار ہوگی کہ جب تک ہماری اسٹیبلشمنٹ اپنے آپ کو نیوٹرل کر کے ایک وسیع ترین جو ہے جامع سیاسی جو ہے کنسنسس نہیں ہوگا، تو پھر جب تک غیر یقینی کی فضا ہی رہے گی. تو میں سمجھتا ہوں کہ پاکستان کا سیاسی استحکام بھی جو ہے پاکستان کے عالمی تناظر کے اندر بہت اہمیت کا حامل ہے، اور یہ صرف گفتگو سے مسئلہ حل نہیں ہوگا. اس میں ہمیں جہاں پہ پی ٹی آئی کی اتنی معاندانہ پالیسی ہے کہ وہ اگر یہ دیکھتے ہیں کہ سعودی عرب کے لوگ ہمارے ہاں وزٹ کر رہے ہیں تو وہ سعودی عرب کو عمران حکومت کے خاتمے کا ذمہ دار قرار دے دیتے ہیں. تو ایسی صورت میں ہماری اسٹیبلشمنٹ کو یہ دیکھنا پڑے گا کہ کس طرح سے جو ہے 9 مئی کے ملزمان جو ہیں ان کے خلاف آج تک کارروائی نہیں ہوئی، اور پاکستان ایک سٹیل میٹ کی پوزیشن میں ایک ایسی جگہ پہ جا کر کھڑا ہو گیا ہے کہ نہ تو ہم آگے پروسیڈ کر رہے ہیں، نہ ہم آگے پیش رفت کر رہے ہیں،
اور ہم کون سا ویٹ اینڈ سی کر رہے ہیں. میں سمجھتا ہوں کہ ایک واضح کلیئر جو ہے ڈائریکشن ہونی چاہیے جس کے اندر پاکستان کی تمام جمہوری سیاسی قوتوں کو یکجا ہو کر قومی سطح پر اس اہم ترین چیلنجنگ دور میں ایک پالیسی سازی کرنی چاہیے جس کے اندر اقتصادی جو ہے بحالی کا پروگرام بھی ہو, جس میں لا اینڈ آرڈر کا معاملہ بھی طے کیا جائے, جس کے اندر دہشت گردی پر بھی قابو پایا جائے اور فورن انویسٹمنٹ اور جو دیگر جو ہے ہمارے اقتصادی بحالی کے پروگرام ہیں ان میں کوئی خاطر خواہ جو ہے پیش رفت ممکن ہو سکے. بہت شکریہ شاہین قریشی صاحب, آپ نے اپنا موقف دینے کے لیے پروگرام میں جوائن کیا. ناظرین, سینئر صحافی طرز نگار شاہین قریشی جی گفتگو تاں بدھی. یقیناً ہن وقت پاکستان جا پنجے پاڑیسری ملکن سان جے لاگاپا آہن, پاکستان جی سیاسی معاشی اقتصادی دہشت گردی جے کے مختلف پاسا ان لا تمام گھنی اہم ہے. ایک پاسے افغانستان پاڑیسری ہے تو بے طرف ایران ہے. ایرانی صدر جی پاکستان آمد, مختلف معاملن تے گال بول ایرانی صدر جی بھرپور آجیاں, تجارت کے حوالے سے $10 ارب جی واپار, بنی طرفن کا بہتر واپار, دہشت گردی کے حوالے سے ساگی پالیسی, ایران پاران پاکستان جے اسرائیل کے خلاف جو موقف ہے ان کی پن ساراہ کئی وئی. پروگرام کے سلسلے کے جاری رکھنداسیں. وقت تھو ہے مختصر وقفے جو, وٹھوں تھا وقفو. ویلکم بیک ناظرین. پروگرام کے سلسلے کے اگتے ودائینداسیں. پاکستان اور ایران کے تعلقاتن ایرانی صدر جی پاکستان دورے بابت گالائن کے لیے فارمر ایمبیسڈر ظفر اللہ شیخ صاحب جوائن کیا. شیخ صاحب بھلی کار تاں پروگرام میں جوائن کیو. مہربانی. شیخ صاحب کیے تھا ڈسو ایرانی صدر جی پاکستان آمد خاص کرے ان صورتحال میں جتے ہن وقت مسلم ملکن کے کترائی چیلنجز آہن تازو ایران اسرائیل وارو جو معاملو تھو ہو. ॾाढी इम्पोर्टेंट विज़िट आहे. पाकिस्तान और ईरान जा जेके लाॻापा आहिनि उहे के मतिलबु लिखियल कोन आहिनि. असांजो तमामु इम्पोर्टेंट नेबर आहे ऐं पुराणे वक़्त खां वठी तमामु असांजी दोस्ती पहिरियों घणी हूंदी हुई. हाणे हुन में लहा चाढ़ आया, उनजा इलाही काफ़ी रीज़न्स आहिनि. इहो बि तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान जॾहिं वजूद में आयो त सभ खां पहिरियों ईरान रिकग्नाइज़ कयो. ऐं ईरान ने तव्हांखे 60s जो जेकॾहिं वक़्तु यादि हुजे उहो RCD रीजनल कोऑपरेशन फॉर डेवलपमेंट 60s जी ॻाल्हि आहे. उन खां में तरक़ी ईरान ऐं पाकिस्तान जी वॾी हिकिड़ी तमामु वॾो प्रोजेक्ट हुई. आहिस्ता आहिस्ता पोइ ॾिसो दुनिया जूं जेके काफ़ी शयूं वधंदियूं वयूं ऐं जंगियूं बि अची वयूं, लाॻापा बि तमामु घणा थिया त हाणे हलंदे हलंदे पाकिस्तान ऐं ईरान जा तालुकात थोरा हेठि लेवल ते थी विया. हीअ जेकी विज़िट आहे हिन सिलसिले में मां सम्झा थो तमामु वॾो हाल पुर कंदी. ऐं हाणे जेके जॾहिं आयो आहे अख़बार में तव्हां सभिनी पढ़ियो हूंदो त काफ़ी MOUs ऐं एग्रीमेंट्स काफ़ी सुठनि फील्ड्स में, एनर्जी जे फील्ड्स में थिया ॿिया थिया. तजारती वक़्तु बि हुनजो तमामु वॾो आयो आहे. ऐं मां इहो सम्झां थो त हीअ जेकी विज़िट थी आहे काफ़ी वक़्त खां पोइ विज़िट थी आहे. 8-10 सालनि खां पोइ यानी अॻु में हिकिड़ी थी, हुन खां पोइ वरी थी आहे. ऐं मूंखे लॻे थो त हिन मां हिन जा नतीजा सुठा निकिरंदा. ऐं ईरानी बि मूंखे लॻे थो त हाणे सीरियस आहिनि ऐं हुन सां आया आहिनि, छो जो काफ़ी ईरान जूं बि बेवफ़ाइयूं आहिनि पाकिस्तान जे ऐं इन्हनि जे लाॻापनि जे सिलसिले में. हिंदुस्तान काफ़ी छायल रहियो हिन एरिया में. अफ़गानिस्तान जो इशू आयो, रशिया जो इशू आयो, 10 साल वरी यूए रशियन्स हिते हुया. असांजी बि तारीख़ बदिलजंदी रही. रियाज़ साहिब जो वक़्तु आयो, उन खां पोइ तालिबान ठहिया ऐं सोवियत यूनियन 10 सालनि खां पोइ सोवियत यूनियन न रहियो, रशिया वञी बचो ऐं ॿियो CIS स्टेट्स रहिया. हाणे बैकग्राउंड त इहो ई आहे. असांजो ख़ितो जेको आहे इहो काफ़ी साउथ एशिया जो जेको आहे इन ते प्रेशर काफ़ी रहियो ॿियनि मुल्कनि जो. ईरान ऐं जेको आहे पंहिंजो जेकी मिडल ईस्ट जी पहिरियों सिचुएशन हुई उहा अञा मूंखे लॻे थो त बाहि उहा ॿरे थी, न त टांडा त कम अज़ कम आहिनि. उन में जेके सुपर पावर्स आहिनि उन्हनि कोशिशि इहा ई रही उन्हनि जी त मिडल ईस्ट कंट्रीज़ जेके काफ़ी पावरफुल कंट्रीज़ हुया, मुस्लिम कंट्रीज़ आहिनि, उन्हनि खे टोड़ण जी, ख़तमु करण जी कोशिशि उन में अमेरिका, यूरोप जा मुल्क बिल्कुलु शामिल हुया ऐं आहिनि. हाणे तव्हां ॾिठो हूंदो सीरिया जी हालत छा थी आहे, हिज़बुल्लाह ॾिसो, लेबनान जी हालत छा थी आहे.
कंहिंखे कहिड़े पंहिंजे में वरितो जीअं इजिप्ट ऐं जॉर्डन जेके आहिनि सफ़ा चुप करे वेठा आहिनि। हाणे उन खां पोइ छा आहे त क्रिएशन ऑफ इसराइल जेकी जॾहिं थी त इसराइल खे रिकग्नाइज़ कराइण जे लाइ अमेरिकन्स ॾाढी कोशिशि कंदे रहिया ऐं उनजो पहिरियों बेस हुयो त उहो यहूदी हुया। यहूदी उते आहिनि ऐं यहूदियुनि खे हिनखे बाक़ाइदा ई हिकिड़ो पंहिंजो हिते हिकिड़ी कॉलोनी ठाहिणी हुई अमेरिकन्स खे ऐं इसराइल खे तमामु जेको आहे वधीक स्ट्रॉन्ग करणो हो। हाणे इन जो बैकग्राउंड मां इन करे थो ॼाण अचां थो हाणे मां विज़िट ते त इरानियंस जेके आहिनि उनखे बि काफ़ी सख़्तु टाइम ॾिसणो पियो आहे, सैंक्शन्स लॻी उनजे मथां ॿियूं शयूं आहे। पर हीउ हिकिड़ो अहिड़ो मुस्लमान मुल्क आहे जेको वोकल रहियो आहे, हिमत वारो रहियो आहे। हाणे हिकिड़ो मिंट ॿियो ॾियां तव्हांखे त ॿुधायो त हमास जेको आहे छो हमास जेको आहे अटैक कयो इसराइलनि ते, इन जो सवाल जेको आहे इहो $1,000,000 क्वेश्चन आहे, कोई जवाबु ॾे त हेॾो हमास एतिरो नंढड़ो ऐं इसराइल खे हुननि अटैक कयो आहे ऐं उनजा माण्हू बि खणी क़ैद में रखिया अथऊं। उन खां पोइ रिटेलिएशन जेको थियो आहे जंहिंमें 34,000 खां वधीक माण्हू मरी विया आहिनि, ॿार मरी विया आहिनि ऐं जहिड़े ज़ुल्म ऐं बर्बरियत जो जेको हुते हाणे बाज़ार हली रही आहे, जेनोसाइड थी रहियो आहे। इसराइल हर इस्लामी कानून भञी चुको आहे। यूनाइटेड नेशंस बेस थी आहे, नेचुरली हाणे अमेरिका विच ते बीठो आहे। यूनाइटेड नेशंस ख़तमु थी वियो आहे, सिक्योरिटी काउंसिल में बीठो थो पियो करे। हाणे इन सॼी सिचुएशन खे वठंदे ईरान सदर जो जेकी विज़िट पाकिस्तान में आहे उहा तमामु इम्पोर्टेंट आहे। असां ॿ मुल्क जेके आहियूं ईरान ऐं पाकिस्तान तमामु इम्पोर्टेंट आहियूं हिन ख़ते में। पाकिस्तान सभ खां वधीक इम्पोर्टेंट आहे बिकॉज़ वी आर न्यूक्लियर कंट्री ऐं इन ते असांजे प्रेशर्स एॾा आहिनि जंहिंजी अंत न आहे। पर शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह अॼु पाकिस्तान जेको तव्हां ॾिसो बि था, पाकिस्तान जो नालो जीअं बि आहे पॉलिटिकल सिचुएशन डेफिनेटली असांजी कमज़ोर रही आहे, खबूठ रही आहे हुन में। पर पाकिस्तान जो नालो जेकॾहिं आहे त फ़ौज जे करे आहे। सच पुछो इहो, मां ॿाहिरि सफ़ीर रहियो आहियां, जिते किथे रहियो आहियां। पाकिस्तान जी असांजी आर्मी पंहिंजी आर्मी आहे, असांजी पाकिस्तानी आहिनि उहे। मूंखे त अफ़सोस ईंदो आहे उन्हनि माण्हुनि खे जेके फ़ौज जे ख़िलाफ़ु था ॻाल्हाइनि, शर्म अचणु खपे उन्हनि खे। पर असांजी पाकिस्तान जी एॾी क़ौम आहे कीअं बि आहे जेकी जहिड़े नमूने में पाकिस्तान खे डिफेंड करे वठी आहियूं। अॼु जेकॾहिं पाकिस्तान ज़िंदा आहे त उन्हनि जे करे ज़िंदा आहे, हितां जी पॉलिटिकल सिचुएशन जे करे ज़िंदा न आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा। नंबर 2, हीअ जेका हाणे ईरान जी विज़िट आहे हुन में सभ खां वॾो इशू आहे ईरान जी पाइपलाइन नंबर 1। ॿियो वापार खे वधाइणु। असांजो कम सम्झे हाणे ईरान चयो, ईरानियन चयो आहे, प्रेसिडेंट चयो आहे त 10 बिलियन ताईं असां वापार कंदासीं। बिल्कुलु वेंदो इनशाला। मूंखे लॻे थो त हाणे जेकी सिचुएशन थी आहे, जेकी असांजी पंहिंजी इकोनॉमिक सिचुएशन थी आहे, कशकोल असां हिकिड़ो न खयो आहे। जिते वञूं त कशकोल खयूं था वञूं ॾाढो सुठो न वञूं गुलनि सां गॾु, हुन में ख़ैरात वठनि था वञूं त असांजी इज़त वञी रही छा आहे। पाकिस्तान जो मुल्क ॾिसो छा हुयो हुन वक़्त में। अॼु बि मां चवां थो तव्हां जेकॾहिं तव्हां जीअं बि आहियो जेकॾहिं दुनिया जे हुन नज़र ते पाकिस्तान जे पॉलिटिक्स ते ऐं सिचुएशन ते नज़र रखंदव तव्हांखे अयूब खान जो पीरियड सभ खां सुठो मिलंदो। हाणे अयूब खान बि त पाकिस्तानी हो न, उहो बि त फ़ौजी हो। मंगला हुनजे वक़्त में ठहिया, तरबेला हुनजे वक़्त में ठहियो, अयूब ब्रिज हुनजे वक़्त में ठहियो, सभु शयूं हुनजे वक़्त में ठहियूं। उहो छो हुयो? बिकॉज़ देयर वॉज ए स्ट्रॉन्ग टीम which was ruling Pakistan, honest team. उन खां पोइ जेके सिलसिला थिया तव्हांखे टाइम न हूंदो न त मां अहिड़े सुहिणे नमूने सभु तव्हांखे ॿुधाईंदो वञा दरिया वांगुरु त कीअं पाकिस्तान असांजो तबाह थी वियो आहे। हाणे जेको तबाह हुनखे कंहिं कयो आहे। मां त सच ॻाल्हाईंदो आहियां, बिल्कुलु डिप्लोमेसी खां कमु मां कोन वठंदो आहियां। पर दैट्स वाई पीपल कॉल मी अनडिप्लोमेटिक डिप्लोमेट। हाणे ॻाल्हि इहा आहे त हाणे ही जेको सदर जो अचूं था तव्हांजे टॉपिक ते त इनशा ताला असांखे उमेदु आहे। सभ खां वॾी जेकी ॻाल्हि आहे पाइपलाइन जो जेको किसो आहे उहो अटकियो पियो आहे, हुन ते अमेरिकन जो वेवर नथो ॾिए पियो ऐं कोशिशि कयूं था त असां त उहो अमेरिकन जो वेवर मिले असांखे, पर उमेदु घटि थी नज़र अचे। नंबर 1। नंबर 2, जॾहिं ईरानी सदर हिते सॼियूं एग्रीमेंट साइन कयूं आहिनि, असां हुनखे एॾी इज़त ॾिनी आहे, बाकुर पाता आहिनि ऐं जॾहिं हे हलियो वेंदो हितां मूंखे लॻे थो त पोइ नेचुरली अमेरिकन्स कुझु रिएक्ट कंदा या रशियन मूंखे कंदा। कीअं रिएक्ट था कनि? सभ खां पहिरियों हुननि जी स्ट्रेटेजी आहे सैंक्शन हणंदा आहिनि। सैंक्शन खां पोइ हो वॉर जी कोशिशि कंदा आहिनि, पोइ वरी ॿियूं शयूं करणु। असांजे पाकिस्तान ते तमामु तमामु वॾो प्रेशर बि आयो आहे। मां त हाणे सभु शयूं नथो ॿुधाए सघां, फॉरेन ऑफिस में मां रहियो आहियां, डायरेक्टर जनरल प्लानिंग जो रहियो आहियां। पर हक़ीक़त में सच पुछो त हुननि का शइ न घटाई आहे। पर अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान असांजे आर्म फोर्सिस जे करे बिल्कुलु फॉर्म रहियो आहे ऐं हिननि खे हे कुझु बि न करे सघिया आहिनि असांखे। जेको आहे ख़ुदा करे सुठी का पॉलिटिकल लीडरशिप अचे जेके हाणे लॻे थी त हाणे जेकी आई आहे दुनिया जा धिका खाई सभु शयूं खाई
ठीकु आहे, कशकोल कंहिं वक़्त लाइ खणणो पवंदो, इहे थींदो, पर वरी बि असांजी क़ौम सिधी थिए, असांजा माण्हू जेके ॿाहिरि रहनि था उहे पैसा रुॻो हिते खणी अचनि त असांजी सॼी शइ ख़तमु थी वेंदी। त मां सम्झां थो ईरानी सदर जी जेकी विज़िट आहे इन सां न सिर्फ़ु असांजो मोरल पर ॿिन्ही नेशन्स जो मोरल मथे थींदो ऐं ॿई नेशन्स जेके आहिनि हाणे कंहिं बि शइ जो इंडियन्स जे रॉ जो परवाह न कंदी। इंडियन जी रॉ जी वॾी उते जेको आहे उते बेस हुयो उन्हनि जे उन्हनि में काफ़ी इंफ्लुएंस जे अंदरि हुया। तव्हांखे यादि हूंदो कलभूषण ईरान मां ई आयो, उन सभु ॿुधायो त रॉ वारा कीअं पाकिस्तान खे तबाह करण जी कोशिशि करे रहिया आहिनि, टेररिज़म एक्टिविटी। इंडिया जो लीडर ख़ुदि टेररिस्ट रहियो आहे कंहिं जाइ में, गुजरात जी जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हियूं यादि अथनि 90 91 जो, इहो बेसिकली इट्स ए टेररिस्ट कंट्री। उन में आहे इहे सॼी हिन खिते में रॉ जा एजेंट्स कमु कनि था, अफ़गानिस्तान में हुया, ईरान में हुया। मां सम्झां थो त हिन विज़िट में इहे शयूं ज़रूरु डिस्कस थियूं हूंदियूं ऐं मूंखे उमेदु आहे त इनशाला असांजा पंहिंजा रिश्ता वरी साॻिए नमूने में थी वेंदा। शेख साहब, तव्हां काफ़ी ॻाल्हियूं जेके सो ज़बरदस्त तरीक़े सां सम्झाया विया, ॻुझनि लफ़्ज़नि में इहो ॿुधायो त प्रेशर जी तव्हां ॻाल्हि कई। ज़ाहिर आहे पाकिस्तान ऐं ईरान जा तालुक़ात, ईरान उहो मुल्क आहे जेको अमेरिका खे बि अखियूं ॾेखारींदो रहियो आहे त जंहिं इसराइल खे बि भरपूर क़िस्म जो जवाबु ॾिनो। पाकिस्तान ऐं अमेरिका जा जेके रिलेशन्स आहिनि उहे छा वधीक डिस्टर्बेंस तरफ़ वञी सघनि था? मां इहा ई तव्हांखे पाण ॻाल्हि ॿुधाई, तव्हां मूंखां सवाल बाद में पुछो। मां तव्हांखे चयो त हिन विज़िट जो हुन तरफ़ां रिएक्शन ज़रूरु ईंदो ऐं ज़रूरु ईंदो त तव्हां ईरानियन जे क़रीब कीअं था वञो तव्हां ऐं हेॾो सदर जेको आहे छो जो होॾे जाॾे इसराइल में हाणे ॾिसो मुंहिंजी जेकी आहे हिन सॼे एपिसोड में जॾहिं हमास अटैक कयो हुयो इसराइल ते त हुनजे पोयां बि त कोई हूंदो न ज़रूरु। हाणे मां नाला त कोन खणंदुसि मुल्कनि जा, पर मुंहिंजो पंहिंजो तजियो आहे, पर्सन तजियो आहे त हाणे हुन में ज़रूरु कोई न कोई हूंदो। हलंदे हलंदे ईरान अची वियो मथे, ठीकु आहे, हिज़बुल्लाह ऐं फलां सॼो होॾां यमन फलां प्रेशर जेके थिया उहे आख़िर ज़ाहिर थी पिया। ऐं हाणे जो हुनखे जंगी कैदी जेके हुया उहे वापसि न पिया मिलनि त इसराइल चितो थी पियो। अमेरिका त बिल्कुलु हुयो ई हुन खां जेकी सॼो चुप करे गेम पियो खेॾे, पंहिंजो ॿेड़ो खणी आयो, इसराइल खे चई हुन डिफेंड कंदासीं। मां सच ॿुधायां जेको ईरान जो अटैक थियो हुयो न 300 हुन में मिसाइल बि हुया ऐं ड्रोन्स बि हुया, अमेरिका जो ॿेड़ो जेकॾहिं न हुजे हा त इसराइल हिन धरतीअ ते हुजे ई न, रुॻो बाहि हुजे हा उते। तमामु वॾो अटैक हुयो, काफ़ी हुनखे नुक़सान बि थियो आहे, बिलियन्स ऑफ डॉलर्स जो नुक़सानु हुते थियो आहे, पर इहे अख़बारुनि में ॻाल्हियूं नथियूं अचनि। चवण जो मक़सदु आहे त हीअ सॼी ॻाल्हि जेकी आहे बाद में ज़ाहिर थी। हाणे ईरान खे जस आहे, हुनखे शाबाश आहे, ओपनली बिल्कुलु आयो आहे ऐं सभिनी सां विड़े थो पियो। इहो असांजे लाइ वेकअप कॉल आहे मुस्लमाननि जे लाइ। हो त मुस्लमाननि खे जॾहिं खां ऑटोमन्स जो फॉल थियो आहे 20 में 1924 22 23 24 मूंखे एक्ज़ैक्टली न आहे, पर 20 में 21 खां 24 जे अंदरि जॾहिं उस्मानिया दौर ख़तमु थियो त असां ख़बर आहे तव्हां इस्लामिया दौर में जेको सॼो 500 साल हुननि जेकी कई उते जंग छाजी हुई, जंग क्रिश्चियन्स ऐं मुस्लमाननि जी हुई, ॿी का जंग न हुई। मुंहिंजी थ्योरी हमेशह इहा रहंदी आहे त ठीकु आहे वॉर में इकोनॉमिक बि शयूं हूंदियूं आहिनि, पर सभ खां पहिरियों हिन दुनिया में अॼुकल्ह जेकी जंग हली रही आहे उहा मज़हब जी जंग आहे ऐं उहा जंग आहे क्रिश्चियन्स ऐं यहूदी हिकु पासे आहिनि ऐं मुस्लिम्स ॿिए पासे आहिनि। जॾहिं फॉल थियो ऑटोमन्स जो उन्हनि पोइ चयो यार हाणे छा कयूं, भला ॿुधाए मुस्लमाननि खे गॾु प्लेटफॉर्म ते न आहे वञणो, लीग ऑफ नेशन्स ठाहियूं, फेल्यूर, वरी यूनाइटेड नेशन्स ठाहियूं, वीटू पाण ठाणे रखिया अथऊं, त हुनखे ख़ैरात बि ॾियो, हुन में जंगियूं कराईंदा रहियो, मिडल ईस्ट वॉर तव्हांखे यादि आहे, हुन में केतिरा मुसीबत केतिरियूं अमेरिकन्स इहे शयूं सॼियूं करायूं। मूंखे यादि आहे त मां जॾहिं CSS खां पोइ ट्रेनिंग में हुयुसि 1974 में त इस्लामिक समिट तव्हांखे यादि हूंदी जंहिंमें सभु इस्लामी लीडर गॾु थिया। This was one of the the historic gathering of Muslim leaders in Lahore. Lahore summit जंहिंखे असां चवंदा आहियूं। पर पोइ उन खां पोइ छा थियो, तव्हां जेको हाणे मूंखां सुवालु पुछो आहे न त हिन जो छा थींदो ऐं उन वक़्तु छा थियो हो, शाह ईरान काॾे वियो, कज़ाफ़ी मथां बॉम्बिंग कीअं थी, ख़ालिद शाह ख़ालिद काॾे वियो, भुट्टो काॾे वियो, उहे जेके मेन प्लेयर्स आहे काॾे विया। त मक़सदु इहो आहे त इस्लामी मुल्कनि लाइ वेकअप कॉल आहे। हाणे तव्हां जेको पुछा न रिएक्शन कहिड़ो थींदो मूंखे ख़बर न आहे, पर इनशा ताला असां वटि जेकी फ़ौज आहे अल्लाह जी मदद आहे ऐं हिन महिल ताईं अमेरिका हुजे या कोई बि हुजे हुनखे ख़बर आहे त ख़ुददार क़ौम आहे ऐं हुनजे चुंगल में असां न आया आहियूं अॼु ताईं। ठीकु आहे, उन सां गॾु बदिलो वरितो अमेरिकन 71 में बि अमेरिकन बांग्लादेश खे जुदा करायो,
हिंदू न त केरु थींदो आहे, हिंदू त असांजो सिपाही कमु ठही वेंदो आहे। पर छा आहे त अमेरिकन सी हुनखे सपोर्ट हुई, उहो हिकिड़ो ई अमेरिका हिंदू मुल्क आहे जेको हुनजो स्ट्रेटेजिक पार्टनर हो चवनि था। ऐं कश्मीर में जेको सॼो 370 ऐं 35A जो किसो थियो, इहो सभु अमेरिकन गेम आहे बिहाइंड द डोर। अमेरिकन हिनखे सपोर्ट था कनि, छो जो न्यूट्रलाइज़ करिणो अथनि चाइना खे बि, होॾे रशिया मथे उथी चुको आहे, यूक्रेन जी वॉर होॾे हले थी पई। हीअ वॉर ख़तमु न थींदी, हाइब्रिड वॉर या प्रॉक्सी वॉर या इंटेलिजेंस एजेंसी इहो हलंदे रहंदी अख ॿुट, ऐं घटि वधि जेकी थींदी मे बि का वॾी वॉर न लॻे। पर जे वॾी वॉर लॻंदी त सौदो यहूदियुनि खे ॾाढो महांगो पवंदो। हाणे ई ॾिसो, जेकॾहिं हमास अटैक कयो आहे, आख़िरी ॻाल्हि त मां कयां, हमास जेकॾहिं अटैक कयो आहे त उहो इन करे अटैक थियो, हाणे हुननि माण्हू त शहीद थिया असांजा, 34,000 हुननि प्राइस त पे कई आहे, पर उन मां फ़ाइदो कहिड़ो थियो? ॿुधायो तव्हां कहिड़ो फ़ाइदो थियो? फ़ाइदो इहो थियो त जेको इसराइल अंदरि घिरी आयो, UAE में एम्बेसी कयईं, डेलीगेशन सऊदी अरेबिया रिकग्नाइज़ करण लाइ तयार हो, बहरेन कयो, सूडान कयो, सभिनी रिकग्नाइज़ कयो इसराइल खे। इसराइल ऑलमोस्ट अंदरि घिरी आयो मुस्लमान मुल्कनि में। पोइ इहो कंहिं त कोई त मुस्लमान हुयो न जो समाज खे चयो वठा कटोकी कर। हाणे हुन सां फ़ाइदो इहो पियो, सभु पोइ हिते हटी विया। उहे जेके हुतां UAE पंहिंजा तालुकात ख़तमु कया, हुनखे चई निकिरे था। हाणे दुनिया में ॿियो हिननि जे मुल्कनि में, यूरोप सॼे में, अमेरिका में, ईस्ट वेस्ट जिते तव्हां ॾिसंदो, हिननि जे ख़िलाफ़ हिननि जा पंहिंजा माण्हू निकिता, जेको पैलेस्टाइन में जेको जेनोसाइड थिए थो ऐं इंटरनेशनल कवानीन थिए थो। इन सॼी गेम में हिन जी पॉलिसी फेल वई आहे। हेॾे सॼी होॾे बाइडन बि हाराईंदो, ॾिसजो हे तव्हां, हेॾे नेतन्याहू बि लही वेंदो। इलेक्शन जा दौर आहिनि हिन जा पाणे, हिननि खे पंहिंजी क़ौम जेके आहे उहो गारी थी वेठी थिए। चवण जो मक़सदु इहो आहे त हिन में असल में क़ुर्बानी त थी आहे, शहीद थी विया इलाही, पर इहे जंगुनि में, इहे हिसनि में सिलसिलो थींदो आहे। इहा ॾे वटि जेको इहो कमु थियणो हुयो, ऐं मां सम्झां त जंहिं बि इहो कमु कयो आहे, हमास खे कयो आहे त इहो सुठो कमु थियो, हिन ते कम अज़ कम यहूदी पोइ हिते हटी विया आहिनि। ऐं हाणे इसराइल खे बि नफ़रत जा निगाह था ॾिसनि, अमेरिका खे बि नफ़रत जे निगाह था ॾिसनि, सभिनी सां, ऐं UK खे ख़ासि करके जंहिंजो प्राइम मिनिस्टर हिंदू आहे। त चवण जो मक़सदु आहे त इहे सॼी गेम में हिकिड़ी डिप्लोमेटिक विक्ट्री आहे मुस्लमाननि जी। पर हाणे छा खपे हिकिड़ी शइ त मुस्लिम्स शुड कम ऑन वन प्लेटफॉर्म नाउ, दिस इज़ द टाइम दे शुड वेक अप नाउ। त छा आहे, इहा हिस्ट्री आहे जेकी मां सॼी ॿुधाई आहे, ऐं मूंखे सम्झ में इहो थो अचे, मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय। जी, वॾी महिरबानी शेख साहब, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, फॉर्मर एम्बेसडर ज़फ़रुल्लाह शेख साहब असां सां गॾु हा। उन्हनि जो मौक़िफ़ इहो ई हो त ईरानी सदर जो मौजूदा सूरत हाल में पाकिस्तान जो दौरो न सिर्फ़ु हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज आहे, बल्कि पाकिस्तान ते इन जा जेके इम्पैक्ट आहिनि सिफ़ारती हवाले सां, तिजारती हवाले सां या सिक्योरिटी जे हवाले सां, इहे तमामु घणा सुठा पवंदा। इन मौजूदा सूरत हाल में अमरीका जो जेको रिएक्शन आहे उहो कहिड़ो अचिणो आहे, पर बहरहाल उहो ईंदो ज़रूरु। अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।